रमशा साहब साहब जी बाबा सही असां नंढा हूंदा हुआसीं ॾिसंदा हुआसीं वज़ीर वेठा हुननि जा अचो सलामत हुजो वांदो दोस्त वेठो आहे वांदो करे पोइ सभिनी खे ॿुधाए सलामत हुजो भाई रमशा साहब जो अच्छा तव्हां बि ज़रूरी आहे मिलायो पंहिंजो असां माशाल्लाह ख़ुशि नसीब आहियूं हिकिड़े पासे ॾांहुं परीज़ाद जो भाउ वेठो आहे ॿिए पासे ॾांहुं बादशाह बेगम जी हाँ अल्हम्दुलिल्लाह रियल लाइफ में तो आया रियल लाइफ में बादशाह बेगम असांजी सो वॾनि आर्टिस्ट सां गॾु वेठा आहियूं पुठियां बि असां तमामु वॾा आर्टिस्ट वेठा आहिनि वाहिद रज़ा आहे अब्बास गुल आहे वहीद अकरो साहब वेठो आहे वाहिद लाशारी साहब वेठो आहे हेॾा अली गुल मल्हा साहब वेठो आहे हेॾा मुस्लिम साहब वेठो आहे अली गुल मल्हा कहिड़ो आहे सर परियां जो पीटियो न आहे ॾाढी वारो वॾे ॿुथो वारो हा अच्छा खिलायो न पेट में हाणे खिलाए पियो थोरी देरि पहिरियां
Ele tudo prima da kamera. उर्दू के हम लाइव में असां जी कहती लाइव में लिखा है वो आहे उर्दू में कबावड़ा चिड़ुड़ी भेसुड़ी और फास्ट बात होते आप बच्चे नहीं हो शाबाश भेसुड़ी जल्दी जल्दी पास दे दो तितली जहां मैं कबूतर उड़ा पक्षी उड़ा जहाज उड़ा कहाँ जा क्रैश किया कबूतर उड़ा मौकी उड़ी अरे माँ गाड़ी में आएंगे बाइक में क्या है दिमाग में नहीं बैठ जाओ सर फिर इंसाफ करें जल्दी कब उड़ा चिड़िया उड़ी उड़ी जहाज उड़ा भैंस उड़ी तोता उड़ा कबूतर उड़ा जहाज उड़ा कौवा उड़ा चील उड़ी मैं उड़ा यकीन करो कमान का उड़ी सुन पे तोता उड़ा जहाज उड़ा भैंस उड़ी सर
वीडियोस ॾिसंदा आहियो फसीलत बेगम जा इलाही सुठा हूंदा आहिनि ऐं मां त ख़ैर हिननि जी परस्तार थी वई आहियां ऐं मां हाणे सिखंदी आहियां त मूंखे बि तव्हां थोरो घणो असां तव्हांजा परस्तार आहियूं चलिए हाथ में पकड़ माहौल भी होती है ख्याल कर मां उठा के पढ़ सकता बेटा सारे यो कम कर लो चक्कर चलो आप वहाँ जाके बैठो और थोड़ी एक सेटिंग चाहिए ताकि मेरा जीवन हो जाए मतलब डाउन को सुधी कराओ हाँ मूंखे संभालण वारो वो वेठो आहे मूंखे संभालण वारो आपी आपी नाम मुझे दोनों में